अस्सलाम वालेकुम जी सिंध जिन मां आहियां तव्हांजो पंहिंजो केयरलेस। अॼु जी असांजी कहाणी जो उनवान टॉपिक आहे ॿधी में बरकत आहे। हिकिड़ो शरीफ़ पोड़ो हारी हो, हिकिड़े ॻोठ में रहंदो। उन जा 4 पुट हुया। 4 पुटनि जी ॿधी पाण में एतिरी हुई जीअं असांजी सियासतदाननि जी ॿधी आहे। कॾहिं गॾु कॾहिं झेड़ो, एतिरा जहिड़ा कंदा हुआ उन जा पुट। न महिमान ॾिसनि न माइट ॾिसनि, उते हिक ॿियनि जे गलनि में हथु हुयो। जीअं असांजे सियासतदाननि जो आहे, न प्रोग्राम था ॾिसनि, न असेंबली था ॾिसनि, न किथे था ॾिसनि, न जलसा था ॾिसनि। हू उनजे जलसे में गारियूं ॾींदो, उनजे जलसे में गारियूं ॾींदो। ठीकु आहे, त माना उन्हनि जो 4 भाउरनि जो पाण में जहिड़ो हारी जे पुटनि में। ठीकु आहे, त हारी उन्हनि खे ॾाढो सम्झाईंदो रहियो, पुट ईअं न कयो, ॿधी में रहो, ॿधी में रहो, लेकिन पुट जी ॻाल्हि खे इग्नोर करे छॾींदा हुआ। ठीकु आहे, त छा थियो हिकिड़े ॾींहुं, लेकिन उहे 4 पुट पीउ जा फरमान बरदार हुआ। ठीकु आहे, त पीउ चयसि त हलो हारी आयो, ठीकु आहे, मूंखां हिकिड़े खां त ॿनी संभालंदी कोन, तव्हां बि हलो, वॾेरे जी ॿनी आहे। ठीकु आहे, जॾहिं हू 4 पुट ऐं 5 हारी गॾु पंहिंजो पीउ हुयनि, उन्हनि खे घरु वठी हलियो। ठीकु आहे, त जॾहिं ॿनी में आया गुॾु करणु, ठीकु आहे, गुॾु करे 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 उते हिकिड़ी माना वहुणनि जो वॾो धेरो ठहियलु हो। ठीकु आहे, उन मां कुझु काठियुनि जो मेड़ खणी, काठियुनि जो ग्रुप खणी, ठीकु आहे, त पंहिंजे पुटनि खे सॾी। पुट 4 ई आयसि। पुटनि खे चयईं, पुट ही जेको ग्रुप आहे नी काठियुनि जो, जीअं असां ढिघ चवंदा आहियूं। ठीकु आहे, माना हिकिड़ा काठियूं तक़रीबन 10-15 काठियूं ॾेई पंहिंजे पुट खे चई इहा भञी ॾेखार। ठीकु आहे, वॾे पुट ज़ोर ना कोशिशि कयईं, पर काठी चयो मां तोखां कोन भञंदुमि। 15-16 काठियूं हुया, न भञी सघियो। वरी ॿिए पुट खे ॾिनई, उहो बि कोन भञी सघियो। जॾहिं 3 पुट खे ॾिनई, उहो बि कोन भञी सघियो। आख़िरी जी वारी इहो, उहो बि कोन भञी सघियो। ठीकु आहे, त वरी हिकिड़ो हिकिड़ो करे ॾिनई सभिनी खे काठी। उन ग्रुप मां हिकिड़ी काठी खयईं, पंहिंजे वॾे पुट खे ॾिनई, उन भञी ॾिनसि। ॿिए पुट खे बि काठी, 4 पुटनि खे काठियूं ॾिनई, हिकिड़ो हिकिड़ी। ठीकु आहे, पोइ उहे 4 पुट 4 काठियूं भञी विया। ठीकु आहे, त पीउ चयसि, पुट तव्हांखे ख़बर आहे मां ही तव्हां खां महिनत छो कराए रहियो आहियां? पुटनि जो अबा न चई, पुट ही ॾिसो, हीउ जेको ग्रुप काठी आहे, काठियुनि जो ढिघो, काठियुनि जो मेड़ हुयो। जॾहिं असां सभु काठियुनि खे भञणु लॻासीं त सभु न भॻा, छो त हिननि जी पाण में ॿधी हुई। जॾहिं असां हिकिड़े खे ग्रुप मां कढी, हिकिड़े खे उन ढिघ मां कढी, उनखे हिकु भरी मां कढी, हिकिड़े खे भञियोसीं त हू भॼी पियो, छो त हू अकेलो हुयो। ईअं अगरि तव्हां पाण में न रहंदव, पाण मां अलॻि थी वेंदव, त जेको जंहिंजी हिकिड़ी टके जी वैल्यू न आहे, उहो बि तव्हां ते हमिलो करे, उहो बि तव्हांजा कमु पूरा करे वेंदो। त वीडियो जो मक़सदु इहो आहे त पंहिंजनि सां न पिटायो, हमेशह गॾु ग्रुपनि में रहो। ठीकु आहे, कॾहिं बि कंहिंसे रंजायो न। ठीकु आहे, त वीडियो लाइक शेयर कमेंट कंदा बादशाह। वीडियो जो टॉपिक इहो तव्हां सम्झी त तव्हां बि विया हूंदो। ठीकु आहे, वधीक मां तव्हांजो वक़्तु नथो। अॻिले वीडियो जे लाइ इंतज़ारु कंदा। ये अल्लाह हाफ़िज़।